अस्सलामु अलैकुम। मुझो ही पैगाम उन्हनि सिंधियुनि जे लाइ आहे जेके फेसबुक ऐं सोशल मीडिया ते अगवानी पठाण सां मिली करे वीडियो ठाहे मोकिलीनि था ऐं पैगाम था ॾियनि त अगवानी पठाण असांजा भाइर आहिनि ऐं उन्हनि शरपसंद सिंधियुनि खे रोकियो वञे जेके इन्हनि जे कारोबार ऐं होटलनि खे बंदि था करनि। त पुट पीरो ही वीडियो ॾिस, पोइ तोसां मां चङी तरह ॻाल्हायां थो। कौन से यार जगमाबाद से। इधर क्या गाड़ी देने के लिए? इधर यार मजदूरी करते हैं मैदान चौक से। हाँ? मजदूरी करते हैं। तुम क्यों अपने इलाके में नहीं करते? यार तुम्हारा सिंधी लोग, हम लोग का पठान लोग बहुत नाजायज करते हैं। उधर गरीबों पे मालूम करते हैं। क्वेटा में उन लोगों का बैठ का कुछ में हम लोग लड़ मारेंगे। उन लोगों को सारा सिंधियों क्यों? हाँ तो गलत बात है। कल नाजायज करते हैं। वापस जाओ, सही है। अपना गाँव वापस जाओ। हम लोग कर रहे हैं रोजाने को छोड़ नहीं करो। बैठो बैठो इधर बैठो, इधर बैठो बैठो बैठो, बात नहीं करो। कल वाली बात नहीं गाँव जाओ, अपना गाँव जाओ। सिंधियों को गाली दो, बोल सारा सिंधी कमा छू दे। नहीं यार सिंधियों देव गाली, गाली दो, देव गाली, गाली दो, गाली दो, गाली दो, गाली दो। अभी डंडा तुम्हारा गांड में घुसाएगा। बोलो सिंधी कमा छू दे। देव गाली हो वाला स्टिक तुम्हारा मुंह में घुसाएगा। बोलो बोलो। ॾिठव वीडियो? अचेव तो कुझु शर्म? जेकॾहिं शर्म नथो अचेव त तव्हांजे लाइ ॿियो बि तोहफ़ो आहे। वीडियो ॾिसो, कराची जे शहर सोराब ॻोठ जो मंज़र आहे। इस वक्त पुलिस की सिर्फ 2 गाड़ी आई है, रेंजर्स यहाँ मौजूद नहीं है। हालात इंतहाई कशीदा है, लूटमार जारी है। ये देखें, ये मरकजी ऑफिस पे इन्होंने हमला कर दिया है। ये देखें, ये देखें। ॾिठव वीडियो? अचेव तो कोई शर्म? जेकॾहिं अञा नथो शर्म अचेव त पठाण जो ही पैगाम तव्हांखे ॿुधायां थो त अगवानी पठाणनि सिंध जे नाले ते पैगाम ॾिनो आहे त जेकॾहिं सिंध में अगवानी पठाण हिक खे बि कुझु थियो त उन जे बदिले में 10 सिंधी मारींदासीं। हुननि पैगाम मोकिलियो आहे त सिंध जा माण्हू पिनणा आहिनि, असांजे दर ते पिनंदा आहिनि, खाइनि असांजे ज़मीन ते, पीअनि असांजी ज़मीन ते, कारोबार असांजी ज़मीन ते ऐं पिनणा बि असां ई आहियूं। जेकॾहिं इहो हादिसो पंजाब में थिए हा त इहे इदारा हरकत में अची वञनि हा ऐं इहे सभु माण्हू जेलनि में टंगिया पिया हुजनि हा। पर सिंध हमेशह निंदड़की आहे। सिंध जा माण्हू हमेशह मोचड़ में आहिनि ऐं बेदर्दीअ सां क़तल थी वञनि था। उन्हनि जो को वाली वारस कोई कान्हे को। सुभाणे खां पोइ जेकॾहिं अगवानी पठाणनि जे होटल ते तुंहिंजो को भाउ, पीउ या रिश्तेदार अगवानी पठाणनि जे होटल ते गोलियुनि सां बेदर्दीअ सां क़तल कयो वञे त छा तूं इहो ई चईंदे त अगवानी पठाण मुंहिंजा भाइर आहिनि, इनखे कुझु न कयो वञे? तूं त बंदूक खणी उन जूं 7 आकयूं ख़तमु कंदे। जेकॾहिं तोखे अञा बि का गैरत नाहे त ॿुॾी मर। सिंध जे 8 करोड़ सिंधियुनि जो हिकु ई मुतालबो आहे त गैर क़ानूनी अगवानी पठाणनि खे सिंध मां तड़ियो वञे, सिंध मां कढियो वञे। वसलाम व इबादुल्लाह सालिहीन।